अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानुहु इन महफिल में असांजी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए, दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, दुनिया में इंसान के हजार हाजतों, ज़रूरतों, मुश्किलातों, हजार किस्मन जे शयुनि सां माण्हू खे वास्तो पवे थो। रोजगार जा मामला आहिनि, कॾहिं माण्हू खे घरेलू परेशानियूं अची वञनि थियूं, कॾहिं बीमारियुनि सां वास्तो पइजी वञे थो, कॾहिं हाकिमनि सां, कॾहिं हकीमनि सां वास्तो पवे थो। हिकु सिर आ, हज़ार सूर आहिनि। हिकु सिर आ, हजार सूर आहिनि। ऐं जैसी इंसान जिंदा उनखे तरह तरह जे आज़माइशुनि मां गुज़रणो पवे थो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हवाऊं घुलनि थियूं, कॾहिं मुआफ़िक़ हवाऊं, कॾहिं मुख़ालिफ़ हवाऊं, कॾहिं रहमत जूं थधिड़ियूं हीरूं, त कॾहिं वरी दर्दन, कर्ज़न, परेशानियुनि जा गरम गरम झोला। इंसान खे जिंदगी में मुख़्तलिफ़ शयुनि सां वास्ता पवंदा रहनि था। पो कॾहिं इंसान खुशी में, कॾहिं गमी में, कॾहिं रंज में आ, कॾहिं राहत में आ, कॾहिं अहिड़ियूं तकलीफ़ूं बाने के अची वञनि थियूं जंहिंमें वो निहायत बेसब्र, बेशुक्र
कदे कदे अल्लाह तबारक व तआला जी जात खां बागी बणजी वेंदो आ। नफ्स ऐं शैतान अंदर में दुश्मन वेठा आहिनि। अजन गिरामी इन तरह सां जेतिरी इंसान जी जिंदगी आ, नंढपण खां वठी जवानी ताईं, जवानी खां वठी बुढ़ापण ताईं, बुढ़ापण खां वठी मौत ताईं, मुख्तलिफ किस्मन सां इंसान जो आज़माइशूं इम्तिहान थींदा रहनि। दर्द, कर्ज, मुश्किलातूं, तकलीफूं ईंदियूं रहनि थियूं। आखिर इन खां बचाव जो, इन्हनि परेशानियुनि खां निजात ऐं छोटकारे जो को रस्तो हूंदो या न? अॼुकल्ह जदीद दौर आ, साइंसी ऐं टेक्नोलॉजी जो दौर आ। तिब में, डॉक्टरी में नयूं नयूं इजादूं अची रहियूं आहिनि। मसलन कारी साई इन जे लाइ हिकिड़ी वैक्सीन डॉक्टरनि ठाही आहे। उहा वैक्सीन जेकॾहिं माण्हू कराए छॾे, अॻुवाट उहे कोर्स कराए छॾे त उनखे कारी साई न थींदी। ॻाल्हि सम्झो? इन तरह सां पोलियो जे लाइ फुड़ा पियारनि था, ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे छॾियो त उन ॿार खे कॾहिं बि पोलियो न थींदो। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे लाइ डॉक्टरनि हिफ्ज़ मां तक़द्दम, बीमारी जे अचण खां अॻु में ई का अहिड़ी दवा ठाहे छॾी आहे जो तव्हां हिन दवा खे इस्तेमाल कयो, ही हेतिरो कोर्स आहे, इहो करे छॾियो त तव्हांखे फलाणी बीमारी न थींदी। ॻाल्हि सम्झो? इन तरह सां प्यारा दोस्तो, असांजे मालिक, असांजे ख़ालिक रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू पंहिंजे पाक नबी जे हथारा असां उम्मत जे लाइ हिकु वैक्सीन मोकिली। जेकॾहिं उन वैक्सीन ते असीं अमल पेरा थी वञूं त बीमारियुनि खां, कर्ज़नि खां, दर्दनि खां, परेशानियुनि खां अॻु वाट ई अल्लाह तबारक व तआला असांखे छुटकारो नसीब। बीमारी ईंदी कोन तव्हांखे, भला जेकॾहिं बीमारी अची वई आहे त उहा अहिड़ी दवा है जो उन जे इस्तेमाल करण सां बीमारी भॼी वई। कर्ज़ तव्हांखे ईंदो ई कोन, भला जे अची वियो आहे त उहा दवा इस्तेमाल कयो, कर्ज़ भॼी वेंदो। तव्हांखे डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत न पवंदी। तव्हांखे हकीम, तबीब, बादशाह, MPA, MNA, कंहिं सदर, कंहिं वज़ीर आज़म जे दर ते ठोकरुनि खाइण जी ज़रूरत ई न पवंदी। अहिड़ो इलाज मदीने वारे साईं ॿुधाए छॾियो। तव्हांखे खपे एड़ी वैक्सीन खपे भाई। एक तो आदमी बीमारी में मुब्तला हो गया, वो दवाई खाता है, लेकिन बीमार होने से पहले कोई दवाई आदमी खा ले कि उसको बीमारी हो ही नहीं, उसको दवाई खाने की जरूरत ही नहीं पड़ेगी, बीमारी आएगी नहीं। इन तरह से जेकी भी दुनिया में मशाकिल है, परेशानियों हैं, हर मानू जो परेशानी जुदा जुदा है। समझो था इते जेतरा मानू बैठा है न, जेके खोलियो तो हर के जा सूर पंजा है, पत्थर पराओ सूर समझ के पंजा। अजान गिरामी, इन्हनि सभिनी दर्दन जो दारू, मर्जन जो इलाज, परेशानियों जो, कर्जन जो, मोहताजन जो अल्लाह ऐं उन जे हबीब असां के इलाज बुधाई छड़ियो। ऐं वो इलाज एड़ो है
जो जेकॾहिं तव्हां इन नुस्खे ते अमल पैरा थियो त तव्हां जे मथां अल्लाह राज़ी थी वेंदो, तव्हां जे मथां मदीने वारो साईं राज़ी थींदो, तव्हां जे मथां तव्हांजा घर वारा भी खुश थी वेंदा, तव्हांजा पाड़े वारा भी राज़ी थी वेंदा, तव्हां जे लाइ मुआशरे में जन सां तव्हांजो वास्तो आहे उहे भी तव्हां खां खुश थींदा। अहिड़ो अॼु तव्हांखे नुस्ख़ो ॿुधायां थो जो तव्हांजी इज़त वधी वेंदी, तव्हांजे माल में बरकत पइजी वेंदी, तव्हांजे रोज़गार में कुशादगी थी वेंदी, तव्हांजूं आफ़तूं शामतूं मुसीबतूं सभु टरी वेंदियूं। अहिड़ो नुस्ख़ो खपे। चो सल्लल्लाहु अलैहि या भाई लाउड के सही करा, लाउड सही करा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुजादा जेकी कुछ बुधुई इन सभनी परेशानियों जो इलाज, इन सभनी दर्दन जो दारू आहे खैरात, सखावत, अल्लाह जे रस्ते में माल खर्च करण, रब जे ॾिनल नेमतुन के रब जे रस्ते में खर्च करण, अल्लाह जे ॾिने के अल्लाह जे राह में इस्तेमाल करण। जेकी कुछ तोखे रब ॾिनो आ पो घणो आ या थोरो आ उन मां रब जे नाले जो हिस्सो कढण या अहिड़ी वैक्सन आ जेका सभिनी दर्दन जो दारू आ। सखावत अहिड़ो नुस्ख़ो आ जेते रब भी राज़ी त मदीने वारो साईं भी राज़ी, जेते खल्क भी राज़ी त खालिक भी राज़ी। सखावत करण वारे जे लाइ जन्नत जा दरवाजा खुली वञन, जहन्नम जा दर बंद थी वञन। चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हाणे अचो त इहो जेकी कुछ मूं बयान कयो इने ते मुझे दिलबर मोहम्मद करीम जी हदीस बयान कया। छो तो पंज तरफ़ों तो गाल बयान करनी कोने न, गाल कभी दलील सा नुस्खो दिबो पैगंबर करीम वारो जेके गाल समझ में अचे। चो सल्लल्लाहु अलैहि या इमाम बैहकी रिवायत आंदी आ, इमाम बुखारी पंजी तारीख के अंदर या रिवायत आंदी आ, अबू नुएम भी या रिवायत आंदी आ, मुस्नदुल फिरदौस के अंदर इमाम देलनी भी या रिवायत आंदी आ। मुझे आका फरमायो अस्सखाउ शजरतुन मिन अशजारिल जन्नह, सखावत बेहिश्त जे वणन मंझा हिकड़ो वणो आ। चाहे जन्नत जे वणन मां हिकड़ो वणो आ। अगसानुहा मुतदल्लियातुन
फिद दुनिया। यो वणो जन्नत में बीठला पर इन्हें जू टारियूं दुनिया में लड़के लहन। इन्हें जो टारियूं दुनिया में लड़के लहन। फमन याखुज़ु बिगुस्निम मिन्हा कादहु ज़ालिकल गुस्नु इलल जन्नह। साईं फरमाइन था त इन्हें सखावत जे टारियुन मां हिकड़ी टार के बिके झलियो त या टार उन्हें के छिके जन्नत दे वठी वेंदी। यो सखावत हिकड़ो वणो आ जंहिंजी जड़ जंहिंजी पाड़ जंहिंजो थोड़ो जन्नत में बीठो आ पर उन्हें जो टारियूं रब धरती ते निवाए छड़ियूं हन पो जेको सखावत तो करे जणो के उन्हें जी टारियुन मझा के टार के पकड़े रहो आ। को मानी जी सखावत करे इहा भिकड़ी टारिया, को पानी जी सखावत करे इहा भिकड़ी टारिया, को कपड़े जी खैरात करे इहा भिकड़ी टारिया। ओ मुझा प्री प्यारा को बन्नी जी खैरात करे, को अन्न जी खैरात करे, को पैसे जी खैरात करे, ये सब टारियूं साईं फरमाइन था जंहिं बि इन हिकड़ी टारी में हथ विधो या टारी उन्हें के छिके जन्नत रे पहुंचाईंदी। वल बुखल शजरतुम मिन अशजारिन नार। बखीली जहन्नम जे वणन मझा हिकड़ो वणो आ। बखीली दोज़ख जे बाह जे वणन मां हिकड़ो वणो आ। अगसानुहा मुतदल्लियातुन फिद दुनिया। इने बखीली वारे वण जूं टारियूं हिन दुनिया में निमियूं बीठियूं आहिनि। पो जेको बखीली तो करे कंहिं बि सूरत सां बखीली कयई ॼण के उन्हें जहन्नम जे वण जी का टारी पकड़ई पो इहा टारी उन्हें के छिके जहन्नम दे उछलाए छॾींदी। ओ मुझा प्री प्यारा ओ जन्नत जो वण सखा ऐं जहन्नम जो वण बखीलिया। टारियूं हिते निवियूं पियूं आहिनि। ओ फ़कीर हाणे तुंहिंजी मर्ज़ी आ। हेॾो जन्नत जूं टारियूं लड़कियूं बीठियूं अथई, हेॾो जहन्नम जूं टारियूं लड़कियूं बीठियूं अथई। हाणे फ़ैसिलो तूं पाण कर त कहिड़ी टारी में हथ विझंदे, काॾे तोखे वञणो आहे। काॾे वेंदो? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम तिरमिज़ी रिवायत आणे ऐं इमाम बैहकी बे इया रिवायत आंदी आ। तबरानी औसत में भी इया रिवायत आ। मुझे महबूब जी प्यारी घरवारी हजरत बीबी आयशा सिद्दीका साइण थी रिवायत करे। मदीने वाले साईं फरमायो त अस्सखी करीबुम मिनल्लाह, करीबुम मिनन्नास, करीबुम मिनल जन्नते व बईदुम मिनन्नार। मदीने वाले साईं फरमायो त सखी अल्लाह जे वेझो आ, माण्हुनि खे वेझो आ, जन्नत के वेझो आ ऐं जहन्नम खां परे आ। अधु सुभान अल्लाह चौधा अधु वरी गाल नथी वणे। तव्हां के चइजे न वतन कार्ड तो दरगाह फजलाबाद ते मिले, पाकिस्तान कार्ड तो मिले तो वठण सिखिया आयो, बाकी ॾियण न सिखिया। हाँ वो पियो ॿुधे पियो जे मुला मुला
हथ दे वठाए माना छिक्या मथे हथ दे हथ न पेडी जे हथ वठ जे अगे मरी वे अगे छो न पेजी हथ वठ माना वठण सिखियो देण न सिखियो ओ फकीर बराबर वठबो बाहे पर ॾियण ते हथ हेराए तुंहिंजो हथ हेठियों न हुजे तुंहिंजो हथ मथियों हुजे हेठियों हथ वठण वारो हूंदो आ मथियों हथ ॾियण वारो हूंदो आ तूं उन्हनि मजा नथी जेके वठण वारा हुजनि तूं उन्हनि मां थी जेके ॾियण वारा आहिनि पो उन जो सिलो छा मिलंदो मुझे आका फरमायो त सखी अल्लाह के वेझो आ बे नंबर ते माण्हुनि के वेझो आ टे नंबर ते जन्नत के वेझो आ ऐं चौथी ॻाल्हि त सखी जहन्नम खां परे आ वल बखील बईदुम मिनल्लाह बईदुम मिनन्नास बईदुम मिनल जन्नत करीबुम मिनन्नार साईं फरमाइनि था त बखील अल्लाह खां परे आ माण्हुनि खां परे आ जन्नत खां परे आ बाकी जहन्नम के वेझड़ो आ फकीर अच्छा तो चई अल्लाह के वेझो थींदे या अल्लाह खां परे माण्हुनि जी वेझड़ाई खपे या परे थियण जन्नत जी वेझड़ाई खपे या परे थियण त पो सखी बणजी वञ ओ मुझा प्री प्यारा सखी अल्लाह के वेझो माण्हुनि के वेझो जन्नत के वेझो पर जहन्नम खां परे बखील अल्लाह खां भी परे माण्हुनि खां भी परे जन्नत खां भी परे पर बखील जहन्नम के वेझो आ अगते हबीबन फरमायो वल जाहिलु सखी अहब्बु इलल्लाह मिन आबिदिन बखील हिकड़ो जाहिल अणपढ़ियो आ जट्टो आ पर सखी छा आहे अणपढ़ियो पर सखिया बियो हिकड़ो आबिदा फकीरा डाढा नफिल तो पढ़े डाढो जिक्र तो करे रात जो तहज्जुद पढ़ियो मुराकबो कढियो बैठो आ फजर जो इशराक पढ़ी पोथो मस्जिद का बाहर निकरे वडो आबिदा साई चादर भी वेढ़ियो तो वते घुंड हयो तो वते जिक्र भी करे तो नफली रोजा भी रखे तो रात जो जागे भी थो पर आहे बखील चमड़ी वने धमड़ी न वने आबिदा जाहिदा पर जे बखीला त इहो अल्लाह वट उन जाहिल खां भी घट दर्जे में आ जेको जाहिला अणपढ़ियो आ वडी इबादत ज़ुहदूने में नहीं इल्म नहीं बुखारी को न पढ़ी तिरमिजी को न पढ़ी कंज काफिया कुदूरी को न पढ़ी पर आहे सखी यो सखी जाहिलूं दे बे अल्लाह जो दोस्ता चाहे चाहे अल्लाह जी दोस्ती खपे या न अल्लाह जो प्यार खपे या न अल्लाह जो प्यार खपे या न रब तो के चाहे या गाल वणी थी या न चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाणे चवंदे गाल त ॾाढी गरी करे छॾी असां पाण सुञा वेठा आहियूं असां किथो सखावत कयो घणा सोचींदा
सोचींदा सयाने किथों ॾियूं। ओ मुंहिंजा प्री प्यारा सखावत इन जो नालो ना है तो तू लख रुपया खैरात कर, तू 1000 रुपया खैरात कर, इनके सखावत न चइबो आ। सखावत है दिल जे कुशादगी जो नालो। दिल खुली हुजे रब जे रस्ते में, पो भली खणी मानी जो हिकड़ो गभो खाराई, तॾहिं बि तू सखी आई। हिकड़ो मानी जो गभो, मानी जो भोर के खाराई, पर दिल जे कुशादगी सां त रब तोखे इन मानी जे भोर जे बदले जन्नत ॾेई छॾींदो। मां नथो चवां, मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो आ। इमाम हाकिम मुस्तदरक के अंदर रिवायत आंदी आ, हजरत सैयदना अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, मुझे आका फरमायो इन्नल्लाह युदखिलु बिलुकमतिल खुब्ज़, हिकड़ो गिरहो मानी जो ये निंड पे गई। हाँ निंड दीजिए मुझे लठ खंडियो पासे में, मुझे लठ। हाँ साईं हिते पंहिंजो मां वञा पे जलसे ते तो लंघियासीं त ईअं लाइनूं लॻियूं पियूं हुजनि, हज़ारे माण्हू बीठा। भाई छा आहे जे वतन कार्ड जे लाइ बीठा है, रात जो 1 बजे खां अचे कतार में बीहनि, 1 बजे खां वठी चङा भला खुशपोश माण्हू लखापति माण्हू उहे बि कतार में बीठा आहिनि। 10,000 जो ॾियो असांखे कार्ड। असांजो मुआशरो पिन ते हिरी वियो आहे, वठण ते हिरी वियो आहे, ॾियण जी ॻाल्हि कर झूठा अची था। मुखे तव्हां मजा या बखीली कढणी आहे, न कढंदो त डंडे सां कढंदो, समझो था। हाँ सुभान अल्लाह। मुझे सोने नबी फरमायो हिकड़ो गिरहो मानी जो जेको कंहिंखे खाराए थो, व कबज़त तमर, या हिकड़ी मुठ खजूर जी कंहिंखे ॾिए थो, या के मिस्कीन के के गरीब के मानी खाराए थो, त इन हिकड़े गिरह जे एवज़, इन हिकड़ी लप खजूर जे एवज़ अल्लाह ताला 3 ॼणनि के जन्नत में दाखिल तो करे। हिकड़े गिरह जे बदले में 3 ॼणा जन्नत में। सौदो सस्तो कि न महांगो? हिकड़े गिरह जे बदले में 3 ॼणा जन्नत में। हिकड़ो जेको घर धणी साहिबुल बैत अल आमिर बे, जेको अमर करे थो त पुट मेहमान आयो आहे इनके मानी खारा, घर जो वडो। हजरत किबला साईं सैयद राज़िक दिनो शाह जे ओताक ते साईं जे लंगर खाने में मेहमान आया। साईं पंहिंजे मुरीद के खादिम के चयो त वाह हे मेहमान आयो आहे इनके मानी खारा। मदीने वाले साईं फरमायो तो इन्ने जे मेहमान के मानी खाइण जो अमर कयो, घर जो वडो आ, इहो भी ने हिकड़े गिरह जे बदले जन्नत में। ऐं ॿियो इहो खादिम, इहो नौकर जेको खणी खाराए थो, इहो भी जन्नत में। ऐं टियों उहा अधी भेण बोरची मानी पचाइण वारो जेको गर्मी में काढ़े में थपियूं ॾेई मानी पचाए थो, इहो मानी पचाइण वारो उहो बोरची या उहा अधी भेण मानी घर में साचण करण वारी, उन्हे के भी ने हिकड़े गिरह जे बदले में रब जन्नत नसीब करूं। हां बेहश्त ही बीठो आहे, ही बस असुर हितो हे जन्नत सामो बीठो आहे। रुगे तू रुगे हथ खोल, खुदा जे रस्ते में सखी थी, कंजूस न थी, बखील न थी, हथ के खुलियो रख, जन्नत जा दर तुंहिंजे लाइ रब खोले छॾी। चओ सल्लल्लाहु अलैहि,
सल्लल्लाहु अलैहि या